बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा आयल दोस्त मेज़बान ऐं मेहमान अस्सलाम वालेकुम। में कई आयल मेहमानन के इन स्कूल जी गोल्डन जुबली ऐं तब्दीली तालीम के उन्वान ते सेमिनार में शिरकत करण लाइ भलीकार ऐं नमस्ते। साईं मुझा कंहिं बि माशरे जी तरक्की जो बुलंद मयार फ़र्दन के इल्म से वाबस्ता हुजण ते बदल होंदो आहे। इल्म की रोशनी से ही माशरा पंहिंजे वजूद के बरकरार रखी सकदा आहिनि। इल्म ही ज़हनन के मुनवर करे तो ऐं पोइ शऊर जी नूर से माशरा रोशन थी तरक्की कनि था। सदी खन अॻु सोनी सिंध के मोराणे के माग ते हाकड़े के कंधनि ते इल्म की शमा रोशन न हुई। इन माग जा सारा सबाजड़ा माण्हू कमाइण खाइण वारी वाट ते ज़िंदगी गुज़ारे रहा हुआ। न इल्म न जान न शऊर, सिर्फ खेती सिरसेती नीच नौकरी के सिटन जो वर्जाव कंदे माशरो परवान चढ़ी रहो हो। उन ही माशरे में के ज़हन में यह एक किरण रोशन थी जे पंहिंजे ज़हन में इन रोशनी के पंहिंजे वजूद के रोशन करण जो पक्को पह कयो। यह का सवली गाल न हुई जो इन खजाने के ऊंधाई माशरे में बोले हथ करे सके। इन तब्दीली पसंद ज़हन माशरे के तालीम से सीखारण जो ख्वाब डिठो हो, जैसे मुकम्मल करण लाए इन वलीउल्लाह सिफ़त इंसान एक हदीस मुबारक के पंहिंजी ज़िंदगी में ही मुकम्मल जदोजहद में तब्दील करे छो। हदीस पाक में आए तो उतलबुल इल्म वलो कान बिसीन, जनी इल्म की तलब करो चाहे तव्हांखे चीन वञणो पवे। पोइ हिन मर्द मुजाहिद घर रिश्ता माल मनी सब कुछ छॾे 1910 धारे हिंदुस्तान के मदरसन जो रुख कयो। संदसि इल्म से मोहब्बत एतरी हुई मौजूदा पाकिस्तान के मदरसन में संदसि इल्म की उन उजामी न सगी। हिन जे हर मदरसे में संदन हाज़िरी लगी, पर संदसि शौक़ 11 सालन ताईं हिंदुस्तान की सरजमीन ते इल्म हासिल करण लाइ ला तकनतु जे ला महदूद जदोजहद खां पोइ 1920 में इल्म की पग बधी पोइ अची पंहिंजे पुराणे माग टाली में इल्म की शमा रोशन करण कोशिशूं वरितियूं। यो नेक दिल इंसान उस्तादुल उलमा मौलवी मोहम्मद अमीन तुराबी चांडियो रहमतुल्लाह अलैह हो, जे इन पुराणे थरपारकर यानी अज के डिवीज़न मीरपुर खास जे मोहराणे पट ते इल्म की रोशन शमा रोशन करण लाइ घर घर वही यो शऊर ॾियारियो तो तब्दीली तालीम से है। सदन इन अज़म के इज्जत दींदे हिते जे साधन सबाजड़न मानन पंहिंजे ॿारनि खे इन फ़कीर ऐं वलीउल्लाह सिफ़त इंसान वटि पढ़ण लाइ छॾियो। 1923 धारे एक झूपड़ी अॾे उते वेही इल्म की वंड करण शुरू कई। उन ही दौर में गुरबत ऐं मिसकीनी हुअण करे इन्हनि तालिबनि के पाण वटि राहे संदसि कपिड़नि ऐं खाधनि समेत संदसि ज़रूरतूं पंहिंजे ज़िम्मे खणी वरितियूं। शागिर्दनि जे वधंदड़ तादाद के मद्देनज़र रखंदे मौलवी साहब मदरसा स्कूल लाइ कोशिशूं शुरू कयूं। आख़िर संदसि महिनत न ॻलातो ऐं 1927 धारे बाक़ायदा मदरसा स्कूल शुरू थियो, जंहिंमें कुछ उस्तादन पंहिंजे तरफ़ां उस्ताद मुक़रर कया ऐं तालीम के सिलसिले के जारी रखियो वियो। मौलवी साहब जिन जो ख्वाब हो त ही एक तालीमी इदारो बणिजी संदसि जदोजहद जारी रही। आख़िर वो ॾींहुं भी आयो जॾहिं 1931 ते गवर्नमेंट की तहवील में आयो। पोइ ही रिकॉर्ड ते दाख़िल थियो। मौलवी साहब पाण इन स्कूल जा हेड मोहल्ला मुक़रर थिया। ये स्कूल 1931 का 30/11/1944 ताईं मेन प्राइमरी स्कूल अल्लू कोटड़ियो बीट मिठी मोहम्मदन एजुकेशन हैदराबाद था ऐं पोइ 1944 का 30/10/1947 ताईं मेन प्राइमरी स्कूल अल्लू कोटड़ियो बीट मिठी मोहम्मदन एजुकेशन नवाबशाह डिवीज़न से सलाहियल रहियो। पोइ 1947 का 30/11/1949 ताईं मेन प्राइमरी स्कूल उमरकोट बीट उमरकोट ज़िलो थरपारकर से लागापिल रहियो।
सन 1949 खां 1963 ताईं मेन स्कूल उमरकोट बीट वेस्ट उमरकोट ज़िला थरपारकर सां तालुक में रहियो। उनखां पोइ 1963 खां 1987 ताईं मेन प्राइमरी स्कूल कुंडरी बीट तालुका उमरकोट ज़िला थरपारकर सां सलाहियल रहियो। 1987 खां 1997 ताईं मेन प्राइमरी स्कूल नबीसर रोड बीट नबीसर रोड तालुका कुंडरी ज़िला उमरकोट सां वाबस्ता रहियो आहे। हिन वक़्त ही इदारो मेन प्राइमरी स्कूल टाली ओल्ड यूसी टाली तालुका कुंडरी ज़िला उमरकोट जी हैसियत सां पंहिंजी सच्चाई ईमानदारी ऐं इल्मी आबताब सां पंहिंजी कोशिश ऐं काविशन जी खे जारी रखियो अचे पियो। सदी खन ताईं जी उमिरि रखंदड़ ही दर्सगाह कई ॾुखियनि दौरनि मां गुज़रंदी तालीम जे ज़ेवर सां ज़हननि खे सिंगारियो पई अचे। संदसि इल्म जे फ़ैद मां हज़ारनि जे तादाद में शागिर्द फैज़याब थी पंहिंजूं मंज़िलूं माणींदे वॾनि उहिदनि ते पहुता। बेलोस ख़िदमत जो जज़्बो रखंदड़ ही इदारो नेक नियती सां कमु करे रहियो आहे ऐं उनजो दर्स बि ॾिए थो। दीनी ऐं दुनियावी तालीम जो मर्कज़ अॼु बि पंहिंजे औज ते आहे। समय उस्ताद ते पढ़ी पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रिटायरमेंट ते लही चुका आहिनि ऐं के अञा बि तालीम जे ज़ेवर सां मासूम ज़िंदगियुनि खे संवारीनि पिया। 1931 खां वठी 1995 ताईं ही इदारो ख़ानगी ऐं कचनि जायुनि में इल्म जी लाट ॿारींदो रहियो। गवर्नमेंट जी का बि सहूलियत न मिलण जे बावजूद बि हिन इदारे पंहिंजी साख न विञाई ऐं हमेशह पंहिंजो नालो रोशन रखियो। जीअं त मौलवी मोहम्मद अमीन तुराबी चंडियो रहमतुल्लाह अलैह जिनजो को बि नरीना औलाद न थियो, हिन रहंदड़ शागिर्दनि खे पंहिंजो औलाद जंहिं संभालियो ऐं संदो ख़ानदान में को बि नरीना औलाद न हो, फ़क़ति हिकु भाइटी हुई जंहिंखे मौलवी साहब नरीना औलाद वग़ैरह पाले पढ़ाए हिन स्कूल में बतौर उस्ताद जे बॉयज़ केडर में सरकारी ऑर्डर वठी हेडमिस्ट्रेस तौरु रखियो। मौलवी साहब 1968 ते इन्फानी दुनिया खां नातो टोड़े हज़ारनि जे तादाद में शागिर्द रोदा छॾे वञी रब साईं सां मिलियो, पर उहा शमा इल्म जेका मौलवी साहब पंहिंजी कोशिश सां जलाई हुई उन खे संदसि ख़ानदान जी न्याणी विसामण न ॾिनो। मोहतरमा आपा मिस हजरा बेगम हैमीन तौरु तमामु सुहिणे नमूने सां हिन तालीमी शऊर खे उजागर रखियो। आपा साहिब जो कोशिश वठी हिनखे अंग्रेज़ी क्लासनि लाइ आला इख़्तियारनि खां घुर कई त हिते मिडल क्लासूं बि हलायूं वञनि ऐं इल्म सां कीनो रखंदड़ कुवतनि उनजी सख़्तु मुखालफ़त कई आहे। ज़ालमाना हथ चुरांद बि कई वई, पर इन फ़क़ीर मनुष्य इंसान जे ख़ानदान में इन सभिनी ॻाल्हियुनि खे मुहबतनि सां मुंहुं ॾेई 1975 में 6 खां 8 क्लास ताईं तालीम लाइ ब्रात मिडल स्कूल जो बुनियादु विधो, जेको अॼु ताईं मासूम ज़हननि जी तालीमी आबियारी जारी कंदे बतौर मिडल स्कूल हले पियो। हिन आउं बि 1 खां 8 क्लास ताईं हिन स्कूल जो शागिर्द हुयुसि ऐं अलहमदुलिल्लाह 4/9/1997 खां हिन स्कूल में प्राइमरी उस्ताद तौरु बतौर हैमीम जे कमु करियां पियो। मौलवी साहब जे औलाद मां मोहम्मद अमीन जूनियर जेको बि बतौर उस्ताद जे हिन स्कूल में पंहिंजी ख़िदमत सरअंजाम ॾिए पियो। दीनी तालीम लाइ अॼु बि क़ुरान पाक ऐं दर्स जारी आहे, जेको हिन स्कूल ऐं मदरसे जो तालिब इल्म फ़क़ीर ख़ैर मोहम्मद चांडियो जारी रखियो पियो अचे। मौलवी साहब जे हमअसरनि मां हिन कोट जो चङो मुड़ुसु मरहूम हाजी जाफ़र ख़ान चांडियो जंहिं टाली स्टेशन जो बुनियादु रखियो ऐं उते जाफ़राबाद टाली प्राइमरी स्कूल जो बि बुनियादु रखियो, अॼु जेको अॼु मेन प्राइमरी स्कूल ऐं कैंपस स्कूल आहे। मस्जिद ऐं मदरसे जो बि बुनियादु रखियो, जेको अञा ताईं फैज़ जारी रखियो पियो अचे। हिन झूने स्कूल जो रिकॉर्ड बि साञा वध ज़हन बिल्कुलु संभाले रखियो आहे। जीअं स्कूल शुरू थियो आहे जेका कारकर्दगी इहा संभाले रखियल आहे, हिन तमामु बहितरीन उस्ताद आया आहिनि जिन हिन इदारे खे कामयाबु बणाइण लाइ पंहिंजो समूरो रत ऐं सत अर्पियो आहे। प्राइमरी उस्ताद तौरु जिन हिन इदारे में ख़िदमतूं ॾेई मनताऊं माणियूं, उन्हनि में मौलवी दाऊद वल्द मोहम्मद साले अजाम 1968 खां साईं मोहम्मद रावल कुंबर जेको बाद में पाकिस्तान जो सफ़ीर तौरु कमु कयो, उन 1946 में पंहिंजूं ख़िदमतूं हिन इदारे में अदा कयूं। अब्दुल गफूर आरिसर
अब्दुल गफूर दाऊद पोटो ॿिए समाजी लाट में शामिल रहिया आहिनि। हाजी इनायतुल्लाह जंगेजो साहब हिन स्कूल जो शागिर्द बि रहियो ऐं उस्ताद बणिजी मशहूरी माणी। वलीमंद सरवरी साबिक़ा DO उमरकोट, ग़ुलाम हैदर सियाल, हाजी मोकमदीन, साईं साहिब खान, उस्ताद मोहम्मद खान ऐं मोहम्मद मुराद खां वठी अॼु ताईं 110 उस्ताद पंहिंजूं ख़िदमतूं हिन तारीख़ी इदारे में सरअंजाम ॾेई चुका आहिनि। ऐं स्कूल जे गोल्डन जुबली जे मौक़े ते साबिक़ा उस्तादनि ऐं मौजूदा गोल्डन उस्तादनि खे ख़राज तहसीन पेश करियां थो ऐं गॾु उस्तादनि जे उस्ताद हाजी मोहम्मद अमीन तुराबी खे बि ख़राज अक़ीदत पेश कयां थो।